अवामी कंप्लेन सेंटर में था ट्रांसफर कयो। अवाम जे शिकायतुनि खे ॿुधण लाइ अवाम जे सकरण में पीटीआई सिंध के नायब सदर गुल मोहम्मद रिंद की रिहाइश गाह ते मौजूद शख्सियत अब्दुल जब्बार पाही पंहिंजे बिरादरी समेत बिन बिरादरियुनि के पीटीआई में शमूलियत जो ऐलान। इन मौके ते पीटीआई अगवान गुल मोहम्मद रिंद पारां बिरादरी के शमूलियत के भलीकार कंदे उन्हनि खे पीटीआई जो निशान वारो मौफलर पारायो वियो। इन मौके ते पीटीआई में शमूलियत कंदड़ बिरादरियुनि खे खिताब कंदे गुल मोहम्मद रिंद चयो त असांजी पाक आर्मी सरहदनि की हिफ़ाज़त करे रही है ऐं मुल्क दुश्मननि खिलाफ़ जंग विड़ी रही है, मुल्क की हिफ़ाज़त करे रही है। जॾहिं त पाकिस्तान जो वज़ीर आज़म इमरान खान मुल्क अंदर थींदड़ करप्शन खिलाफ़ जंग विड़ी रहियो आहे। असां सिंध में कंप्लेन सेंटर खोलिया आहिनि जिते अवाम पंहिंजे मसइलनि बाबति आगाही कंदो, जंहिं बाद उन्हनि में मसइले के फौरी तौर हल कयो वेंदो। गुल मोहम्मद रिंद चयो त 8 मार्च ते थर छाछरो में पीटीआई जी एक अज़ीम आलीशान कन्वेंशन मुनक़द थी रही है, जैसे वज़ीर आज़म पाकिस्तान समेत पीटीआई अगवान खिताब कंदा, जिते थर के अवाम की खुशहाली लाए इंसाफ कार्ड पिण जारी कया वेंदा। हिन वधीक चयो त पीपी हुक्मराननि थर के अफ्रीका खां वधीक बीमारियुनि ऐं बुख ऐं बदहाली में विकिणे छॾियो आहे। इन मौके ते एडवोकेट इब्राहिम पाही, नदीम अहमद राजपूत, इमरान अकबर रिंद, अमीर गुल रिंद, मुस्तफ़ा जलालानी, निसार अहमद पढ़ियाड़, इकबाल रिंद, मोहम्मद कामिल रिंद, धणी बख्श मंगसी ऐं बिन तकरीब के खिताब कयो। इन मौके ते इलाके के मोहसिन मोहम्मद इब्राहिम पाही, अब्दुल जब्बार पाही, फ़हीम खान पाही, अब्दुल वाहिद पाही, खलील अहमद, अब्दुल रज़ाक मंगसी ऐं बिन पीटीआई में शमूलियत जो ऐलान कयो। कुर्बान उमरानी, सोच टीवी, सकरण।